हैदराबाद पुलिस खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमले के इल्ज़ाम हेठि हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे वरितो आहे। वुमेन पुलिस हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे वरितो। हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो समेत 15 खदड़न फ़कीरन ख़िलाफ़ केस भी दाख़िल कियो वियो। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त मारिया सारियो उहिदे तां हटाइण खां पोइ खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमलो करे ऑफिसरन के तंग कयो। अवां खे आगाह कर रहे आहियूं त हैदराबाद पुलिस खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमले के इल्ज़ाम हेठि हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे वरितो आहे। वुमेन पुलिस हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे वरितो। हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो समेत 15 खदड़न फ़कीरन ख़िलाफ़ केस भी दाख़िल कियो वियो। FIR जे मतन में ॼाणायो वियो आहे त मारिया सारियो उहिदे तां हटाइण खां पोइ खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमलो करे ऑफिसरन के तंग कयो। हैदराबाद पुलिस खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमले के इल्ज़ाम हेठि हटायल जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे हैदराबाद खां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर फ़ेरोज़ बबर। जी फ़ेरोज़, हैदराबाद में पुलिस खदड़न फ़कीरन के भड़काए सरकारी ऑफिस ते हमले के इल्ज़ाम हेठि जूनियर क्लार्क के गिरफ़्तार किया है। इन बाबति आगाह कजो। अॼु बिल्कुलु अॼु ॾींहं जो खदड़न फ़कीरन पारां SSP ऑफिस अंदरि एहतजाज कयो वियो, जंहिंते हैदराबाद पुलिस पारां खदड़न फ़कीरन के पंहिंजे डिपार्टमेंट ख़िलाफ़ भड़काइण ते जूनियर क्लार्क मारिया सारियो के गिरफ़्तार करे उन मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त FIR जो मतन आहे त मारिया सारियो के SSP ऑफिस जे जेंडर बेस्ड वायलेंस जे ब्रांच उहिदे तां हटायो वियो, जॾहिं त मारिया उहिदे तां हटाइण खां पोइ ट्रांसजेंडर के भड़कायो ऐं सरकारी ऑफिस ते हमलो कियो ऐं ऑफिसरन के जेको आहे उन तंग कियो। जूनियर क्लार्क मारिया सारियो समेत 15 ट्रांसजेंडरन के गिरफ़्तार कियो आहे, जॾहिं त उन्हनि खे गिरफ़्तार करे वुमेन थाणे मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीक है फ़ेरोज़, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।